मटियारी डिप्टी कमिश्नर ऐं डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर मटियारी लाल नुमंगी 8 फरवरी ते थींदड़ आम चूंडला सूबाई ऐं क़ौमी असेंबली उम्मीदवारनि सां इलेक्शन जी बाज़ाब्ता इख़लाक़ बाबति डिस्ट्रिक्ट काउंसिल हाल में गॾिजाणी कई। DRO वाज़े कयो त चूंड में हिस्सो वठंदड़ सभु उम्मीदवार बराबरि आहिनि। इंतिज़ामी ऑफिसर साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडला गैर जानबदारीअ सां पंहिंजा फ़र्ज़ अंजाम ॾींदो। को बि सरकारी मुलाज़िम वर्क कंदे ॾिठो वियो त उन ख़िलाफ़ फौरी तौर ते कार्रवाई कई वेंदी। इलेक्शन दौरान अमन अमान बरक़रार रखण लाइ पुलिस, रेंजर्स ऐं पाक आर्मी जा जवान मुक़रर कया वेंदा। समूरा उम्मीदवार पंहिंजी कॉर्नर गॾिजाणियुनि ऐं रैलियुनि जे रूट्स बाबति पुलिस खे अॻुवाट इतला ॾियनि त जीअं उन्हनि खे सिक्योरिटी फराहम करे सघिजे। गॾिजाणी में डिस्ट्रिक्ट मॉनिटरिंग ऑफिसर नूर अहमद खोरो पिणु ख़िताब कंदे चयो त इलेक्शन कमीशन पारां जारी चूंड ज़ाब्तनि ते हर सूरत में अमल यक़ीनी बणायो वेंदो ऐं ज़ाब्तनि जी भंज कड़ी कंदड़ उम्मीदवारनि ख़िलाफ़ इलेक्शन क़ाइदनि मुताबिक़ कार्रवाई थींदी। गॾिजाणी में रिटर्निंग ऑफिसर्स मोनिस अहमद, अब्दुल सत्तार शेख, आबिद कमर शेख, मॉनिटरिंग ऑफिसर सऊद खान लुंड, असिस्टेंट रिटर्निंग ऑफिसर्स सैयद अशरफ शाह, मॉनिटरिंग ऑफिसर्स इलेक्शन में हिस्सो वठंदड़ उम्मीदवारनि बशीर मेमण, सलीम सिंधी ऐं ॿियनि उम्मीदवारनि शिरकत कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।